अस्सलाम वालेकुम। अॼु आहे थर्सडे 22 अप्रैल, सुबुह जा थिया आहिनि 9 ऐं मां पंहिंजे व्लॉग जी शुरूआति कयां थी। सॼे ॾींहं में छा शेयर कंदमि, बसि उहो जेको शेयर करिणो आहे उहो हिन वीडियो में ऐड कंदी वेंदमि। फ़िलहालु कुझु नथी ॿुधायां ऐं यकीननि तव्हांखे अॼु जो व्लॉग इलाही पसंदि अचण वारो आहे इंशाअल्लाह। सो सभिनी खां पहिरियों ॿाहिरि आयमि त हिननि प्लांट्स जी थोरी सूरत ॾिसां त दिलि ख़ुशि कयां मां पंहिंजी। ऐं उन खां पोइ कंहिं मूंखां सवाल कयो त हीअ सीज़न कहिड़नि प्लांट्स पोखण जो आहे, त अहिड़े क़िस्म जो मूंखे को ख़ासि तजुर्बो न आहे। मां त वठंदी वेंदी आहियां, रखंदी वेंदी आहियां। हाणे त इलाही अरसे खां वरिता बि कोन्हनि। तव्हां जेके रेगुलर ॾिसण वारा आहियो तव्हांखे ख़बर आहे त मूं अहिड़ो कुझु बि शेयर न कयो आहे त को नओं प्लांट मूं वरितो हुजे। आख़िरी प्लांट मूं हीउ सिंगोनियम वरितो जेको मां उस मां खणी हाणे छांव में रखियो आहे। सो अॼु हिननि खे पाणी बि ॾियणो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां मां कंहिंखे बि इहो ॼाणणो आहे त कहिड़ा प्लांट्स हिन सीज़न में पोखजनि त तव्हां इन जी मालूमात कंहिं नर्सरी तां कंहिं माली खां वठो। तव्हांजे एरिया में को माली हुजे या का नर्सरी हुजे त तव्हां उन खां पुछो त उहो तव्हांखे वधीक बहितर गाइड कंदा। छो त मां बहरहाल एक्सपर्ट बिल्कुलु बि न आहियां। मां सिर्फ़ु कुझु प्लांट्स पाण वटि रखिया आहिनि, उन्हनि जी केयर कंदी आहियां। उनजे बारे में मूंखे कुझु न कुझु अतो पतो थी वियो आहे, वधीक मूंखे काई ख़बर न आहे। मुंहिंजो काफ़ी ॾींहंनि खां तव्हां सां प्रॉमिस हुयो त मां शेयर कंदमि त अहिड़ा थाल, प्लेटर, डिशिज़, ट्रेज़, उन्हनि सां घर खे कीअं थो डेकोरेट करे सघिजे या कीअं थो ऑर्गेनाइज़ करे सघिजे। हीअ सभु मूं धोई रखिया जेके हाणे वापसि मेरा थी विया आहिनि, या प्लस हीअ हिकिड़ो आम थांव आहे घर जो। अहिड़े क़िस्म जा सभिनी घरनि में हूंदा आहिनि। असल में त हीअ मानी रखण जो आहे मुंहिंजो, हिन जो ढक बि आहे। पर असां हिननि खे एज़ ऑर्गेनाइज़र कीअं था इस्तेमालु करे सघूं। ऐं हिन में मुंहिंजा उहे सभु पितल जा थांव आहिनि जेके मूं पॉलिश कया। हीअ सभु मूं धोई रखिया, नंढा नंढा डेकोरेशन पीस जेके वापसि डस्ट पइजी विया। सो इन्हनि खे साफ़ु कयां थी। अॼु मुंहिंजो इहो ई प्लान आहे त अॼु हिन पूरे व्लॉग में मां डिफरेंट डेकोरेशन्स तव्हां सां शेयर कंदमि त असां हिननि प्लेटर्स खे, हिननि थालड़नि खे, थालियुनि खे, ट्रेज़ ऐं डिशिज़, इन्हनि खे कीअं था इस्तेमालु करे सघूं डेकोरेशन में। सभिनी खां पहिरियों त मां तव्हां सां हीअ पंहिंजी ट्रे शेयर कयां जेका हमेशह मुंहिंजे हिन सेंटर टेबल ते मौजूदु हूंदी आहे। ऐं मूंखे वणंदो आहे अहिड़े क़िस्म जी डेकोरेशन्स हर वक़्तु साम्हूं किथे न किथे ज़रूरु हुजणु खपनि। सो हीअ हिकिड़ी काठ जी सिंपल ट्रे आहे जंहिंखे मूं विच में पेपर विछायो आहे। येलो इन लाइ विछायो आहे छो त मुंहिंजो हिते मैट बि येलो आहे ऐं मुंहिंजे हिते सोफ़नि जो कवर बि जेको आहे येलो आहे। त मुंहिंजी येलो जी थीम आहे त मूं इहा कई आहे अकुलमंदी त हिन में मूं येलो हिकिड़ो कागज़ विछायो आहे। छो त पेंट करण जो को फ़ाइदो न आहे ऐं कागज़ विछाइण जो इहो फ़ाइदो आहे जो असां हिन खे पंहिंजे हिसाब सां, पंहिंजी डेकोरेशन जे हिसाब सां कलर चेंज करे सघूं था। प्लांट हिन में रखियो आहे मां हिकिड़ो, ऐं प्लांट बि हिकिड़ी नंढड़ी प्लेट में रखियल आहे। जंहिं टाइप जो मुंहिंजो हीउ प्लांट होल्डर आहे, हीअ बोतल आहे, इन ई टाइप जा ही ॿ नंढड़ा ॿिया डेकोरेशन जा पीसिस मां हिन जे भरिसां रखिया आहिनि ऐं ॿ नंढड़ा फ़ोटो फ्रेम्स रखिया आहिनि, तस्वीरूं हिन हीअ कोस्टर आहे असल में, ठीकु आहे। पर मूं हिन खे एज़ डेकोरेशन ऐं हिकिड़ो कलर ॾियण जे लाइ हिन में विधो आहे। ऐं हीअ हिकिड़ो पेपर वेट सम्झी सघो था या डेकोरेशन सम्झी सघो था, इहा बि मूं हिन में एज़ डेकोरेशन पीस इस्तेमालु कई आहे। त अहिड़े क़िस्म जी स्क्वायर हुजे, रेक्टेंगल हुजे या गोल हुजे ट्रे, त आराम सां जेको आहे हिन ते डेकोरेट करे सघिजे थी। ऐं ॿी ॻाल्हि त अगरि असांखे कॾहिं हिते जेको आहे मिसाल महिमान था अचनि, कोई चांहि पाणी रखिणो आहे त हीअ पूरी जो पूरी ट्रे असां आराम सां हितां खणी ऐं हटाए सघूं था। ऐं उनखां पोइ जॾहिं हिन टेबल जो इस्तेमालु ख़तमु थी वञे त वापसि सेम डेकोरेशन करे सघिजे थी। इन में कोई कुझु बि मुश्किल न आहे। अहिड़े क़िस्म जी डेकोरेशन मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। प्लांट्स मुंहिंजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो वॾो हिसो आहिनि जिन खे मां पंहिंजी डेकोरेशन में बि यूज़ कंदी रहंदी आहियां। सो हिकिड़ी ट्रे जो सिंपल वुडन ट्रे, उनजो हिकिड़ो इस्तेमालु जेको आहे, हिकिड़ी डेकोरेशन इहा आहे। मुंहिंजी डाइनिंग टेबल ते मनी प्लांट हमेशह रहंदो आहे। का न का डेकोरेटेड बॉटल हमेशह मां रखंदी आहियां। ऐं अॼु हिन थालड़े खे, नंढड़े थाल खे मां यूज़ कयां थी एज़ डाइनिंग टेबल ऑर्गेनाइज़र, ठीकु आहे। सो टेबल ते कुझु न कुझु शयूं असांखे रखणियूं हूंदियूं आहिनि लाज़मी, त तव्हां ॾिसो त मां हिन खे कीअं थी ऑर्गेनाइज़ कयां। हीअ ॾिसो, हीअ नंढड़ो हिकिड़ो थाल इलाही सारियूं शयूं समेटे वियो आहे। विच में मां प्लांट रखियो आहे ऐं माखी जी बोतल आहे, हीअ पेपर ऐं सॉल्ट, टूथपिक्स आहिनि जेके असांखे अक्सर डाइनिंग टेबल ते खपंदियूं थियूं रहनि, कोस्टर्स आहिनि ऐं कुझु सॉसिस आहिनि, आचार आहे उन खां अलावा,
त पंहिंजे ज़रूरत जे हिसाब सां तव्हां पंहिंजी टेबल ते छा छा रखणु चाहींदा आहियो उहे शयूं तव्हां हिते रखी सघो था। ऐं सेम उहो ई ॻाल्हि त अगरि माण्हू घणा आहिनि या खाधे जूं डिशिस घणियूं आहिनि, थांव घणा आहिनि, त तव्हां हिन खे एज़ इट इज़ खणी ऐं ॿिए हंधि रखी सघो था ऐं वापसि पोइ हिन खे हिते रखी थो सघिजे। त डाइनिंग टेबल जी सेटिंग जे लाइ, डाइनिंग टेबल खे ऑर्गेनाइज़ करण जे लाइ इहो हिकिड़ो ॾाढो कम जी शइ आहे। आम घर जो नंढिड़ो हिकिड़ो स्टील जो थाल तव्हां ॾिसो त केॾे सुहिणे नमूने सां यूज़ थी वियो आहे हिते। ॾिसो ही किचन जो हिकिड़ो कॉर्नर आहे। हिन थाल खे असां हिते ऑर्गेनाइज़ जेको आहे करे सघूं था, हिन खे एज़ ऑर्गेनाइज़र असां यूज़ करे सघंदासीं। प्लांट्स जेके हूंदा आहिनि न, मुंहिंजी ज़िंदगीअ जो इलाही इम्पोर्टेंट हिसो आहिनि। जीअं त मां पहिरियों बि चई चुकमि त कॉर्नर में असां पहिरियों रखंदासीं हिकिड़ो प्लांट। ॾिसो हिन सां कुंड में केॾो कलर अची वियो आहे। त मां हमेशह प्लांट रखंदी आहियां ऐं अहिड़ियुनि जायुनि ते जॾहिं बि प्लांट रखो त हर ॿिए ॾींहुं टे ॾींहुं उन्हनि खे कढी कुझु देरि जे लाइ ॿाहिरि रखिणो हूंदो आहे त जीअं उन्हनि खे हवा लॻे ऐं रोशनी मिले। त असां हिन कॉर्नर खे प्लांट सां गॾु गॾु डेकोरेट कयूं था ऐं ऑर्गेनाइज़ कयूं था। खंड जी बरनी आहे मुंहिंजी, हीअ पती आहे ऐं हिन में थोरो तेल बचियलु आहे जेको फ्राइंग मां निकितल आहे, इहो बि असां हिन में रखंदासीं। ही ॿई खंड ऐं पती रखण खां पोयां स्पेस बचे पई त उन में मूं हिकिड़ी सॉस जी बॉटल रखी आहे। ऐं ऑयल जॾहिं हिते रखंदासीं तॾहिं इहा कोशिशि कयो त तेल नुमा का बि अहिड़ी सणबी शइ रखो त उनजे हेठां ज़रूरु तव्हां टिशू पेपर विछायो, ठीकु आहे। सो हीअ असांजो तेल बि हिन में अची वियो। त ईअं असां हिन खे ट्रे खे एज़ ऑर्गेनाइज़र यूज़ करे सघूं था। साइड में असां माचिस रखी सघूं था, कुझु टिशू पेपर्स आहिनि, अहिड़े क़िस्म जी का बि शइ जेका असांखे किचन में यूज़ करणी हुजे। त हीअ हिकिड़ो सुहिणो कॉर्नर हिते तयारु आहे। हीअ हिकिड़ी स्टील जी ट्रे आहे। प्लीज़ ज़ंग खे इग्नोर कजो, या मजबूरी आहे, ज़ंग लॻी थो वञे। त हिन खे बि असां किचन कॉर्नर ऑर्गेनाइज़ करण जे लाइ इस्तेमालु कंदासीं। हीअ ॾिसो ॾाढे सुहिणे नमूने हिन में कुझु एक्स्ट्रा शयूं आहिनि छो त ट्रे थोरी वॾी आहे। त मूं हिन में आचार, माखी, कॉफ़ी ख़तमु थी वई आहे, सियारो आहे, पर मां कॉफ़ी जी बॉटल बि रखी आहे। त अहिड़े तरह सां तव्हांखे जेके शयूं साम्हूं रखणियूं हूंदियूं आहिनि उहे तव्हां आराम सां काई बि ट्रे रखी उन में ऑर्गेनाइज़ करे सघो था। त इहो बि हिकिड़ो ख़ूबसूरत तरीक़ो आहे अहिड़े क़िस्म जी ट्रेस खे जेको आहे एज़ ऑर्गेनाइज़र यूज़ करण जो। ॾिसो हीअ साइड टेबल्स असां सभिनी जे घरनि में हूंदियूं आहिनि। हीअ सेंटर टेबल आहे मुंहिंजी, इन जो इहो पूरो सेट आहे। त इन जी डेकोरेशन जे लाइ असांखे इहा साॻी डेकोरेशन जेका सेंटर टेबल ते हुई उहा मां हिते साइड टेबल ते रखी आहे। ऐं उनखां अलावा जेकॾहिं असांखे हिते स्पेस ठाहिणी आहे, भई चांहि आहे, कोई कॉफ़ी आहे, पाणी जो गिलास आहे, त असां हिते कोस्टर बि एक्स्ट्रा रखी था सघूं त ज़रूरत जे वक़्तु जेका हिन टेबल जो असां यूज़ बि करे सघूं ऐं हिन जी हिकिड़ी सुहिणी जेका सजावट बि हिकिड़ी थियल हुजे। हिते हीअ ट्रे थोरी देरि पहिरियों मां हिन खे किचन में डेकोरेट कयो हो ऐं हाणे मां हिन खे हिन साइड टेबल ते डेकोरेट कयो। तव्हां ॾिसो त हिन में हीउ मुंहिंजो पुराणो वाटरिंग कैन हो जंहिंखे मां पेंट कयो हो ऐं रिपेयर कयो हो। हिन जे अंदरि मां बोतल में हिकिड़ो प्लांट रखियो आहे, ठीकु आहे। उन सां गॾु हीअ ॿ फ़ोटो होल्डर्स आहिनि जंहिंखे मां कलर ऐड करण लाइ हिते रखियो आहे त हिन में थोरो कलर अचे। ऐं वॾे वाटरिंग कैन सां गॾु हीअ ॿ नंढिड़ा वाटरिंग कैन ऐं हीअ रेड, हीअ बि कलर ऐड करण जे लाइ। हीअ पत्थर हुया पेंटेड, इहे साइड में मूं ख़ूबसूरती जे लाइ रखिया आहिनि। ऐं हिकिड़ो कोस्टर बि हिते रखियो आहे त कोई पाणी वग़ैरह कप चांहि जो रखी सघिजे हिते। त ईअं जेको आहे इहा बि हिकिड़ी डेकोरेशन थी सघे थी। उहो पंहिंजी मर्ज़ीअ ते डिपेंड थो करे तव्हां वटि कहिड़ी शयूं आहिनि। त घर में रेगुलर जेको कुझु मौजूदु आहे पयल, उहे खणी तव्हां कुझु बि ईअं क्रिएट करे सघो था। हिकिड़ी का डिश, का ट्रे खणो कि नंढा नंढा डेकोरेशन पीसिस हुजनि। पत्थर मां पेंट कंदी रहंदी आहियां त मूं वटि कुझु न कुझु कलरफुल शयूं ज़रूरु हूंदियूं आहिनि। सो मूंखे ॿुधाइजो ज़रूरु त हीअ डेकोरेशन तव्हांखे कीअं लॻी आहे। हिते मां साॻी टेबल ते डेकोरेशन थी कयां वरी, ऐं अहिड़े टाइप जी कंहिं बि टेबल ते इहा सजावट करे सघिजे थी। हीअ हिकिड़ी काठ जी ट्रे आहे मां वटि, त इन सां असां ॾिसूं त छा था डेकोरेट करे सघूं। सो अहिड़े क़िस्म जी काई बि रेक्टेंगल ट्रे अगरि तव्हां वटि हुजे त तव्हां हुनखे हिते सजाए सघो था। हिते हिन वुडन ट्रे में मां पंहिंजूं सॼियूं जेके आहिनि पितल जूं शयूं, मुंहिंजी जेका कलेक्शन आहे उनजो वॾो हिसो मां हिन ट्रे में डेकोरेट कयो आहे। स्पेस हिते बाक़ी आहे कुझु बि रखण जे लाइ, का ज़रूरत जी शइ उहो ई कोई कोस्टर हिते असां रखी सघूं था त जीअं चांहि वग़ैरह पाणी रखी सघिजे, या जेका बि शइ हिते साइड में कुझु रखिणो हुजे। सो प्लांट जेको हूंदो आहे मुंहिंजी डेकोरेशन जो ज़रूरी हिसो हूंदो आहे। त हिकिड़ी बॉटल में मां हिते प्लांट रखियो आहे। हीअ थांव कुझु ॾींहं पहिरियों हीअ पीसिस मां पॉलिश कया, चमकाया ऐं आस्ते आस्ते वरी इहे कारा थियणु लॻा आहिनि।
सो इहो हिकिड़ो मुसलसिल महिनत जो कमु आहे। त हीअ बि हिकिड़ो आइडिया आहे ट्रे खे डेकोरेट करण जो। त अहिड़े क़िस्म जा नंढा नंढा जेके बि शयूं तव्हां वटि हुजे, तव्हांजी कलेक्शन हुजे, उहो तव्हां हिननि में सजाए सघो था। हिन कॉर्नर में ही नंढो हिकिड़ो मुंहिंजो स्टूल पियो हूंदो आहे जंहिं ते मां कॾहिं कॾहिं प्लांट रखंदी हुअसि, पर इंडोर प्लांट्स खे बार बार अंदरि ऐं ॿाहिरि करणु मूंखे मुश्किल लॻो। हिते मां कुझु ॿी जेका आहे डेकोरेशन थी कयां। हीअ आहे मुंहिंजो हिकिड़ो प्लास्टिक जो वॾो थाल, प्लेटर हिकिड़ो, हिन खे हिते रखी ऐं असां हिन में प्लांट्स डेकोरेट कंदासीं, हिकिड़ो प्लांट्स स्टेशन ठाहींदासीं। हीअ ॾिसो कीअं थो लॻे। सभु ही बोतलूं जेके बि मूं वटि बॉटल्स में मनी प्लांट हुया उहे सभु खणी मां हिते रखिया आहिनि। ऐं तव्हां आराम सां ई करे सघो था कि जेम जूं बोतलूं आहिनि, डिफरेंट ख़ाली बोतलूं आहिनि, ठीकु आहे। ऐं उनखां सवाइ बाक़ी अॻियां जेको आहे चाहियो त पूरे में तव्हां प्लांट्स रखी सघो था। मूं अॻियां थोरा डेकोरेटेड पत्थर ऐं हिकिड़ो लेडी बग ऐं 2 वॉटरिंग कैन रखिया आहिनि। ऐं इन्हनि खे जेको आहे आराम सां तव्हां हाइड बि करे सघो था बोतलनि खे, अॻियां कुझु डेकोरेशन रखी करे। सो मूं वटि जेको कुझु आहे मूं रखियो आहे। तव्हां वटि जेको कुझु हुजे तव्हां उन हिसाब सां पंहिंजी डेकोरेशन करे था सघो। इहो साॻियो ई प्लेटर मूं हितां स्टूल तां खणी हिते मथे रखियो आहे ऐं हिकिड़ो हिन में ऐड कयो अथमि एक्स्ट्रा ॿियो बि वॉटरिंग कैन। मूं वटि वॉटरिंग कैन जी इलाही कलेक्शन आहे, मूंखे शौक़ु आहे इलाही। त हीअ मुंहिंजो टीवी यूनिट आहे, त इन जे ॾिसो कॉर्नर ते बि इहा जेका डेकोरेशन आहे केतिरी ख़ूबसूरत थी लॻे। ऐं हीअ प्लांट्स मेंटेन करणु ॾाढा आसान आहिनि। सभु बोतलनि में अलॻि अलॻि खणी इन्हनि खे वॉश करे पाणी चेंज करे वापसि हिते रखी थो सघिजे, त उहो ई जेको आहे हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं नओं लुक ॾींदा। त मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो, मूंखे ॿुधाइजो ज़रूरु। ऐं हिन में हिकिड़ी शइ मूं कई आहे त जेके प्लांट थोरा ड्रिघा आहिनि, जिन जी हाइट वधीक आहे, उन्हनि खे पोयां रखियो आहे, ऐं जिन जी हाइट नंढी आहे उन्हनि खे अॻियां रखियो आहे। त ऐं हिननि बॉटल्स खे, जेम जूं जेके बोतलूं आहिनि, इन्हनि खे हाइड करण लाइ, लिकाइण लाइ अॻियां तव्हां कुझु बि सजाए सघो था। हिन में टॉयज़ रखी सघजनि था, गुॾियूं आहिनि, कार्टून कैरेक्टर्स आहिनि, कुझु बि तव्हां पंहिंजे हिसाब सां हिन खे सेट करे सघो था। हीअ हिकिड़ी टेबल मुंहिंजी ॾाकण में पई हूंदी आहे ऐं हिते हिकिड़ो मुंहिंजो हीउ पियो आहे गुलदान ऐं हिनखे मां पाण ई लेस सां डेकोरेट कयो। ऐं हीअ मेटलिक, हिन में सॼियूं शयूं लॻियल आहिनि, गुल मुंहिंजे हथ जा ठहियल आहिनि। त इन्हनि सां जेका आहे मां हिते इहा साॻी ट्रे साॻी डेकोरेशन सां जेको आहे मां रखी आहे। त इहो बि हिकिड़ो आइडिया आहे त इनखे कीअं थो डेकोरेट करे सघिजे। शयुनि जी बसि मूं सेटिंग थोरी चेंज कई ऐं हिते पोयां मां कोई प्लांट नथी रखां, छो त ऑलरेडी मुंहिंजो हिकिड़ो गुलदान हिते पियो आहे। इन जा कलर्स कुझु अहिड़ा ई आहिनि, ब्राउन ऐं गोल्डन ऐं सिल्वर, जेके हिन सां चमक दमक सां ऐं मेटल सां जेका आहिनि ॾाढा सूट था कनि। सो हिकिड़ो इहो बि तरीक़ो आहे त ईअं बि शयुनि खे सजाए सघिजे थो। हिते हीअ मुंहिंजी हिकिड़ी स्क्वायर टेबल आहे, मां मथे अची वई आहियां। हीअ मिरर लॻियल आहे हिते ऐं हिते मोस्टली मुंहिंजी हीअ ब्लू पॉटरी जेका हूंदी आहे इहा डेकोरेट थियल हूंदी आहे। त अॼु मां हीअ पंहिंजो प्लेटर कढियो आहे ऐं इन सां गॾु मां डेकोरेशन कयां थी। हीअ ॾिसो, सभिनी खां पहिरियों त हीअ प्लांट आहे, हिनखे हाणे मां मनी प्लांट खे धोई आई आहियां। सो असां हिनखे कंदासीं कॉर्नर ते या सेटिंग करे पोइ मां तव्हांखे ॾेखारियां थी। हिन तरीक़े सां मां हिनखे हिते अरेंज कयो आहे त जीअं मुंहिंजूं सभु शयूं हिते डिस्प्ले थी वञनि। हीअ टोटल न आहिनि, मां वटि अञा ॿियो घणो ई कुझु आहे अहिड़ो ब्लू कलर जी पॉटरी में। हीअ हाला जूं शयूं आहिनि सभु। ऐं तव्हां ईअं न सम्झो त बसि हर शइ मूं वटि हर वक़्तु आहे। तव्हां ॾिसो त मां कीअं कीअं शयुनि खे प्रिज़र्व कयो आहे। हीअ हिकिड़ो बहितरीनु शेप में हुयो, मां एॾे प्यार सां वरितो, हीअ 2 दफ़ा भॼी चुको आहे। हिन जी हालति ॾिसो तव्हां, हिन में ॻंढ ॾिसो केतिरा आहिनि। हीअ 2 दफ़ा भॻो आहे ऐं 2 दफ़ा तव्हांखे नज़र ईंदा हिन जा ॻंढ। मां हिनखे ॻंढे रखियो आहे। हीअ मूंखे शेप वरी किथे नज़र कोन आयो आहे ॿीहर। सो इहो बि करे सघिजे थो ऐं प्लांट हिन जे विच में बि रखी सघिजे थो, पर मां नथी चाहियां त हिन जी ब्यूटी जेका आहे उहा ढकिजी वञे। सो प्लांट ज़रूरी हूंदो आहे मुंहिंजे डेकोरेशन में। त हिकिड़ो इहो बि तरीक़ो आहे त असां पंहिंजी शयुनि खे डिस्प्ले बि करे सघूं था ऐं पंहिंजे कॉर्नर्स खे, पंहिंजे घर खे सजाए बि सघूं था। हिकिड़ी हीअ डिश आहे जेका थोरी डीप आहे कुझु, इनखे असां थोरो डिफरेंट नमूने कंदासीं डेकोरेट। हिन में अक्सर असां जॾहिं घणो सलाद हुजे त उहो कटींदा आहियूं, चांवर जेके आहिनि सर्व कंदा आहियूं, मुख़्तलिफ़ सिलसिलनि में असां हिनखे इस्तेमालु कंदा रहिया आहियूं। इन सां गॾु हीअ आहिनि मूं वटि कुझु कैंडल्स
ऐं कुझु आहिनि मां वटि गुल जेके मां ॿाहिरां पटे आई आहियां, पंहिंजी क्यारीअ में लॻल आहे। ऐं उन में जेको हिननि खे मां वॉश करे रखियो आहे, छो त ॾाढी डस्ट पयल हुई हिन ते। त हिन प्लेटर में, हिन डिश में असां थोरी डिफरेंट डेकोरेशन कंदासीं। सुञाण लाइट बंदि कर। हिननि खे मां हीअं डेकोरेट कयो आहे। ॾिसो, ही जेकॾहिं गुल अहिड़े क़िस्म जा न हूंदा त गुलाब जा गुल त हर वक़्तु अवेलेबल आहिनि। असां राति जे टाइम ते अहिड़े क़िस्म जी डेकोरेशन करे सघूं था। गुलाब जूं पतियूं ईज़ीली अवेलेबल हूंदियूं आहिनि ऐं हीअ फ्लोटिंग कैंडल्स बि जेके आहिनि आम आहिनि। इहे कोई मुश्किल सां नथियूं मिलनि, हर हंधि अवेलेबल आहिनि। त हिन तरह जे डीप कंहिं प्याले में, कंहिं प्लेटर में, कंहिं डीप डिश में आराम सां अहिड़े क़िस्म जी डेकोरेशन करे थी सघिजे। सो मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं हीअ मुंहिंजी आख़िरी अॼु जी डेकोरेशन हुई। त हिननि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे थांवनि खे घर में जेके मौजूदु आहिनि, असां कीअं कीअं इस्तेमालु करे सघूं था पंहिंजे घर जी सजावट जे लाइ। ऐं जेके बि कुझु शयूं मूं वटि बेसिक हुयूं उहे मां तव्हां सां शेयर कयूं आहिनि। तव्हां पंहिंजे हिसाब सां, पंहिंजे घर में मौजूदु शयुनि जे हिसाब सां इन्हनि खे यूज़ करे सघो था। इहा हुई मुंहिंजी अॼु जी महिनत जेका मां तव्हां सां शेयर कई। ऐं वादो थलो मुंहिंजो त मां तव्हां सां अहिड़े क़िस्म जी डेकोरेशन शेयर कंदमि। बसि अलाए छो रहिजंदो पियो वञे, ॿिया सभु कम थियनि पिया, इहो न पियो थिए। सो इहा जेका बि मां डेकोरेशन ॾेखारी, इहा काई फाइनल या परमानेंट डेकोरेशन न आहे, छो त इहे थांव असांजे कम में ईंदा रहंदा आहिनि, असां इस्तेमालु कंदा रहंदा आहियूं। इन लाइ असां इन्हनि खे मुस्तक़िल इन कम जे लाइ इस्तेमालु नथा करे सघूं। पर कॾहिं कॾहिं के मौक़े जी मुनासिबत सां कुझु देरि लाइ, हिकु ॾींहं लाइ इहा डेकोरेशन करे सघिजे थी। ऐं जेका आख़िर में मां कैंडल्स वारी ठाही, त उन में मुख़्तलिफ़ गुल आहिनि या पाणी में रंगीन पत्थर विझी सघिजनि था। ऐं ॿिया के ऑब्जेक्ट्स जेके सुहिणा लॻनि, कुझु चमक दमक वारी का शइ पाणी में विझी सघिजे थी, त जीअं उहे थोरी वधीक ख़ूबसूरती ॾेखारनि। सो ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे कीअं लॻो अॼु जी मुंहिंजी महिनत। ऐं यकीन कयो त अलाए इलाही देरि मूंखे इन कम ते लॻी आहे। ऐं कोशिशि कंदमि त हिकु ॿ ॿियूं अहिड़े क़िस्म जूं डेकोरेशन जूं या अहिड़ियूं के यूज़फुल वीडियोज़, के क्रिएटिव कम जूं वीडियोज़ तव्हां सां शेयर कयां, जिन मां तव्हांखे कुझु न कुझु फ़ाइदो थी सघे। ऐं ज़रूरी न आहे त सेम एज़ इट इज़ तव्हां जेको आहे डेकोरेट कयो। तव्हां वटि डिफरेंट शयूं हूंदियूं, तव्हांजा थांव अलॻि हूंदा, तव्हांजा डेकोरेशन पीस अलॻि हूंदा, तव्हांजो पंहिंजो ख़्यालु, पंहिंजो आइडिया, पंहिंजो दिमाग़ सभु ज़ाहिर आहे हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहे। तंहिंजे करे उहा डेकोरेशन बि बिल्कुलु मुख़्तलिफ़ थी सघे थी। जेकॾहिं तव्हां मां केर बि इंस्पायर थिए थो ऐं अहिड़े क़िस्म जी का शइ डेकोरेट करे, त इंस्टाग्राम ते तव्हां मूंसां शेयर करे सघो था पिक्चर्स। सो मूंखे उमेदु आहे अॼु जो व्लॉग जेको बि मूं तव्हांजे अॻियां हाज़िर कयो, सो तव्हांखे ज़रूरु वणियो हूंदो। मूंखे तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो, मोट जो इंतज़ारु रहंदो, ख़ुशि जो आबाद जो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं। ऐं सुभाणे लाइव सेशन त लाज़मी आहे इंशाअल्लाह अवल ख़ैर। पर व्लॉग जो कुझु चई नथी सघां, मे बि ठाहे बि वठां कुझु व्लॉग, ठीकु आहे। सो उनजी पक न आहे। बाक़ी लाइव इंशाअल्लाह 3 बजे पाकिस्तान टाइम जे मुताबिक़। थी सघेव त कमेंट्स में सुभाणे जे लाइ को टॉपिक बि ॾेई सघो था, को जनरल टॉपिक, को आम पब्लिक जे फ़ाइदे जो, आम माण्हुनि जे इस्लाह जो। मां का आलिम फाज़िल न आहियां, पर ज़िंदगीअ जो कुझु तजुर्बो आहे, कुझु मुशाहिदो आहे, उहो तव्हां सां शेयर करे सघां थी। सो इंशाअल्लाह सुभाणे लाइव सेशन में मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहिद।